ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर माथिलो मां जिथे सेकेंड एडिशनल जज कारहें इल्ज़ाम हेठ बिटे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जवाबदार सबगतुल्ला चाचड़ गैरत जे नाले ते औरत हुमेरा ऐं अब्दुल हन्नान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। ॿुधणी दौरान ॾोह साबित थियण ते अदालत जवाबदार सबगतुल्ला चाचड़ खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ओबावड़ो थाणे ते 2004 में फरियादी हाफ़िज़ गुलाम रसूल जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। मीरपुर माथिलो मां ख़बर आहे। सेकेंड एडिशनल जज कारहें इल्ज़ाम हेठ बिटे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार सबगतुल्ला चाचड़ गैरत जे नाले ते औरत हुमेरा ऐं अब्दुल हन्नान खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। अहम खबर है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर माथिलो मां सेकेंड एडिशनल जज कारहें इल्ज़ाम हेठ बिटे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है तफ़सील मालूम कंदासीं। असां सलाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मीरपुर माथिलो जी जेका एडिशनल अदालत है उन बिटे क़त्ल केस जो जेको फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, जंहिंमें ॾोह साबित थियण ते जवाबदार आहे सबगतुल्ला चाचड़ उनखे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदार सबगतुल्ला चाचड़ 2004 में ओबावड़े थाणे जे हद में हुमेरा ऐं अब्दुल हन्नान खे जेको आहे गोलियूं हणी घर जे नाले ते क़त्ल कयो हो। इहो केस दाख़िल थियलु। अॼु इहो अदालत उन जवाबदार के जेका ॾोह साबित थियण ते जेका आहे फाही जी सज़ा ॿुधाई आहे। इन केस में जेको फरियादी हो गुलाम रसूल जी फरियाद ते इहो केस जेको उबाड़े थाणे ते दाख़िल थियो। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी।